नादरीन, कंदकोट जी मासूम इकरा गोलो जंहिंसां ॾाढाई थी ऐं ॾाढाई खां पोइ कंदकोट जे शहर जा जेके जवाबदार वग़ैरह हुए उहे लाकअप थिया ऐं हींअर असां जंहिं जाइ ते मौजूदु आहियूं त ही कंदकोट शहर जो जुडिशल लाकअप आहे ऐं हिन में डोमकिन जो सरदार आहे सरदार ताज मोहम्मद ख़ान डोमकी, जेको हिन वक़्तु हिन लाकअप में बंदि आहे। ऐं चयो इहो थो वञे त हिकिड़ो जिरगो थियो कंदकोट में ऐं उन जिरगे खां पोइ उन ते जिरगे करण जो केस बि दाख़िल कयो वियो जंहिंमें 18 लख रुपया जेको आहे ॾंढ ॾिनो वियो। असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु लाकअप में ऐं वधीक हक़ीक़त मालूम कयूं था त छा सच आहे। इहो ॿुधाइजो त हीउ जेको जिरगो हुयो इकरा गोलो वारो, इहो तव्हां वाक़ई कयो हो ऐं उन में फ़ैसिलो वग़ैरह कयो धुरियुनि जो ख़ैर खीर खंड वग़ैरह जे लाइ कोशिशूं तव्हां कयूं? जी सर, साईं मुंहिंजा हीउ वाक़ियो जॾहिं थियो आउं कोयटा हुयुसि त उते मूंखे फ़ोन आया त साईं हिते हीउ मसइलो थियो आहे ऐं जहिड़ो थियण वारो आहे, तव्हां महिरबानी करे जल्दी अचो। मां पंहिंजो कमकार छॾे मां हिते पहुतुसि त सूर्याणी बिरादरी जा चङा मुड़ुस जेके आहिनि मूं वटि आया त साईं हीउ मसइलो असांजो तव्हां हल करायो। नुक़सानु थींदो, अक्सर थींदो बि ईअं रहियो आहे जॾहिं माण्हू ज़्यादा मरी वेंदा आहिनि उन खां पोइ जिरगा थींदा आहिनि, फ़ैसिला थींदा आहिनि जंहिंजो को फ़ाइदो न थींदो आहे। त इहा ॻाल्हि सोचे करे मां हिननि खे चयो त बाबा तव्हां मालिकनि वटि विया हो जेका मुतासिर ख़ानदान आहे, जेतिरे ताईं उहे राज़ी न थींदा एतिरे ताईं न को सरदार कुझु करे सघे थो न को ॿियो को कुझु करे सघे थो। हुन चयो साईं असां उन्हनि ॾे क़ुर बि मोकिलिया आहिनि, असां उन्हनि ॾे मोतबर बि मोकिलिया आहिनि, सैयद बि मोकिलिया आहिनि ऐं उन्हनि इहो चयो आहे त साईं असां राज़ी आहियूं, तव्हां असांजे सरदार खां टाइम वठो। मां चयो बाबा मां हुनखे घुराईंदुसि, पुछंदुसि, अगरि हू राज़ी आहिनि त पोइ मूंखे कहिड़ो हक़ु पहुचे थो त मां ॿिनि माण्हुनि खे ॿिनि धुरनि खे क़त्ल आम करायां ॿियनि वांगुरु। अच्छा, इहो तव्हांखे ख़बर आहे त कोर्ट जे तरफ़ां उन्हनि ते पाबंदी लॻियल आहे जिरगनि वग़ैरह जी? साईं मुंहिंजा कोर्ट जे तरफ़ां पाबंदी आहे संग चटी ते। आउं न जिरगनि जो हिमायती आहियां न मां इन जिरगनि जो मुखालिफ़ आहियां। अगरि कानून में कुझु हुजे, कानून में ताक़त हुजे त ही जिरगा सरदारनि वटि या ॿियनि ताईं पहुचनि बि न, पर उहो आहे ई कोन। हाई कोर्ट में माण्हू खे पूरो जेको आहे साईं साल नंबर वठण में लॻी वञे थो त पोइ उहे माण्हू डर पदर थी पोइ उन्हनि खे जहिड़ो बि इंसाफ़ मिले थो उहो थिए थो। रहियो सुवाल ही मूंखे ॿुधाइजो त ही जो तव्हां 18 लख रुपया माना चटी रखी उन्हनि जे मथां, त उहो कहिड़े कहिड़े तहसील छा छा? छोकिरी हिननि वटि कमु कंदी हुई हिते कंदकोट में, पोइ हीउ शिफ्ट थी विया कराची, पोइ छोकिरी खे बि वरिती विया उते। पोइ छोकिरी हिननि जे मथां इल्ज़ाम हुयो, इल्ज़ाम या हक़ीक़त अलाह ॼाणे, इहो त मांसां पीउ ऐं 2 पुटनि ऐं 2-3 माण्हू ॿिया उन्हनि गॾिजी ई मांसां कयो। पोइ इन शइ जी असां कईसीं इंक्वायरी ऐं इंक्वायरी में उन्हनि जे वारसनि ऐं ॿियनि बि इहा ॻाल्हि कई त साईं अहिड़ो मसइलो न आहे ऐं इहो मुमकिन बि न आहे साईं पीउ ऐं 2 पुट गॾिजी का अहिड़ी को बेग़ैरत खां बेग़ैरत बि हुजे त उहो अहिड़ो कमु नथो करे सघे। पर ॿारड़ी ही मासूम हुई, उन्हनि जी अमानत हुई ऐं छोकिरी खे शादी जो आसरो ॾिनो, पैसे वारा हुआ, मासूम ॿार ई। जेको साबित थियो जंहिं ते उनजो छा नालो? साईं उनजो नालो त मूंखे चङी तरह न, उनजी 100 चौहट बि थी आहे ऐं उहो जेल में बि आहे, उहो हिन वटि कस्टडी में आहे। ऐं इंसाफ़ तव्हां इहे ॾिसो त पुलिस जो या कोर्टनि जो ऐं मासां हीउ जेको मसइलो आहे साईं हीउ कोर्ट जे तरफ़ां न आहे। सुप्रीम कोर्ट नोटिस जेको वरितो हो त उन पहिरियां इहो नोटिस वरितो त तव्हां हिन मसइले खे ॾिसो त छा मसइलो आहे। उन सुप्रीम कोर्ट इहो न चयो त तव्हां ताज मोहम्मद डोमकी ते FIR कटियो। FIR जेका मूं वटि कटियल आहे न साईं, उनमें कलम लॻायो अथनि 310 कलम उहो हूंदो आहे साईं। जज साहिब खे मां चयो त मां चयो साईं हीउ त कलम लॻियल आहे 310, त मां जज साहिब खां गुज़ारिश कई त हीउ छा आहे, हीउ कहिड़ो कलम आहे? चई साईं हीउ संग चटी ऐं पंहिंजो जेको आहे औरत क़तल थियल हुजे त। मां चयो साईं FIR में पुलिस इहा ॻाल्हि ॼाणाई आहे त औरत क़तल थियल आहे या सरदार ताज मोहम्मद डोमकी को संग चटी ॾिनो आहे?
उन FIR पढ़ी त उहो बि कोन हुयो ऐं SP वाक़ई ईमानदार आहे माण्हू आहे मां उनखां हाणे वरी उनखां तवक़ो कयां थो मूंसां इंसाफ़ कंदो छो जो सिंध जी न्याणी आहे ऐं सिंध जी न्याणी जो पासबान मां इहा दावा कंदुसि त जेतिरा ॿिया सिंधी आहिनि एतिरो सरदार ताज मोहम्मद डोमकी आहे चवंदा न त भई कानून जी लताड़ कई वई आहे जेको हिकिड़ो गवर्नमेंट एक्ट पास कयल आहे उन जे भेट में जेको आहे जिरगो कयो साईं उहो ॾेखारनि त कानून जी किथे ताज मोहम्मद डोमकी लताड़ कई आहे पोइ त ही 14 ॾींहं जो रिमांड आहे 14 साल जो मुंहिंजो वठनि जे ताज मोहम्मद कानून जी लताड़ कई आहे तव्हां छा था सम्झो अञा केतिरा ॾींहं तव्हां साईं मूंखे ख़बर न आहे इनखे वधाए बि सघनि था हा इनखे वधाए बि सघनि था ऐं हिकिड़ी ही साइण जी कोशिशि आहे पर पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो वारा सिर ॾियणु ॼाणींदा आहिनि तव्हांखे जो ख़बर हुजे हा त हिन फ़ैसिले करण जो नतीजो ई ईंदो त तव्हां कयो आहे त बि चवां साईं मां कयां हा अगरि ईअं न हुजे त मां पाण प्रेस कॉन्फ्रेंस छो कयां साईं मां सूबाई सिंध जो सदर रहियो आहियां एतिरो नादान एतिरो सादो बि न आहियां मुंहिंजो साईं त मां प्रेस कॉन्फ्रेंस की मूंखे ख़बर हुई त मूंखे बड आहे पर जेको हक़ आहे सच आहे अगरि माण्हुनि खे खून रेज़ी खां इहा मां तव्हांखां पुछंदुमि हिकिड़ी न्याणी आहे मिसाल उन जी इज़त जो 18 लख त का शइ न आहिनि उनजी त सॼी उमिरि हिकिड़ी दरबदर हिकिड़ी नौकिरियाणी हिकिड़ी साम घर में आयल उन सां अहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो अगरि असां ही न कयूं हा त कोर्ट मुंहिंजा साईं छा करे हा 3 गवाह हिन वटि हुया न हुया गवाह 3 गवाह घर कंहिंजो हो घर बि उन्हनि सोरियाणियुनि जो हुयो हा त हिननि तव्हां साबित कयो उनखे कंहिं ते साईं असां 18 लख रुपया इहो रखियोसीं त तव्हां मासूम ॿार सां ॾुको कयो आहे शादी जो आसरो ॾिनो आहे ऐं उनजी बेइज़ती कई आहे इहो 18 लख रुपया ऐं हिते असां वटि जेकी बि दंड अदा करे छॾियूं दंड साईं तक़रीबन उन्हनि अदा कयो आहे हा कुझु जेको आहे उन्हनि ॾे रहंदो हूंदो उन्हनि में ख़ैर थी वियो आहे धुरियूं ॿई पाण में खीर खंड ॿई धुरियूं राज़ी आहिनि पर ॿई धुरियूं जेल में उन्हनि खे कानून छॾे थो ऐं वरी पुलिस वठे थी कानून छॾे थो पुलिस वठे थी हाणे तव्हां हिन जा हामी आहियो त जिरगा थियणु खपनि जिरगा जेकी हल्का सल्का मसइला आहिनि खून रेज़ी खे रोकण लाइ बिल्कुलु थियणु घुरिजे बलोचिस्तान जे क़बाइली सिस्टम जो हिसो आहे बलोची न ही मुआशिरे जो हिसो आहिनि हीअ मुआशिरे जो हिसो आहिनि हल्का सल्का मसइला त पूरी दुनिया में हल कया वञनि था ख़ुदि जेको आहे यूरोप में हल थियनि था इहो हाणे ॾिसो कोर्ट में मिसाल औरत खे बि गवाही ॾियण जे लाइ या हर शइ जे लाइ पेश थी करे हुनजो आवाज़ु ॿुधो थो जिरगे में त अहिड़े क़िस्म जी औरत वीचारीअ खे त को हो ई नथो मिले हुनजो आवाज़ बि थिए त भई मुंहिंजो छा मौक़िफ़ आहे औरत खे बाक़ाइदा जिरगे में बि ॿुधो वञे थो जेकी सुठा ईमानदार सरदार आहिनि त औरत जी गवाही आहे औरत जो जेको आहे उनजी ॻाल्हि ॿुधी वञे थी उनजी ॻाल्हि सही आहे त उनजे मथां एक्शन कयो वञे थो साईं मुंहिंजा हाणे तव्हां इहो सम्झो था त इहे जेको 18 लख दंड पियो त हुन न्याणीअ सां बाक़ाइदा इंसाफ़ थी वियो ऐं सही कमु साईं इंसाफ़ इहो अगरि असां न कयूं आहे त मां वरी बि इहो चवंदुसि त हिनखे इहे 18 लख बि न मिलनि पोइ हीउ जेको आहे मजबूर थी हीअ दूर विढ़ण ते मजबूर थिए हा छो जो कोर्ट मां उहो निकिरी वञनि हा तव्हां ई मूंखे ॿुधायो जंहिं वटि गवाह न हुजनि त छा उनखे सज़ा कोर्ट ॾींदी आहे साईं त कॾहिं बि हिनखे कुझु न थिए हा ऐं उनजो नतीजो इहो थिए हा जो बेगुनाह माण्हू वरी जेको आहे इहे पंहिंजो क़बाइली सिस्टम में तबाही जे नज़र अची वञनि हा हाणे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका करंट पोज़ीशन आहे त छा जेको फ़ैसिलो थियो आहे जिरगे में जेके धुरियूं वेठियूं आहिनि सभिनी खे सज़ा लॻे थी सभिनी खे गिरफ़्तार कयो थो वञे या सिर्फ़ु तव्हांजे नाले जी आर्डर साईं फ़रियादी जेका डोरो हुई उनखे बि वठी आया हा उन्हनि ते शायदि प्रेशराइज़ कयूं त तव्हां इहो चओ त सरदार ताज मोहम्मद डोमकी असांखे ज़ोरबार करे फ़ैसिलो करायो आहे पर हुननि शायदि हुननि जी ॻाल्हि न मञी पर पोइ उन्हनि खे झलणु शायदि उन्हनि लाइ मुमकिन न हो छो जो शुक्र अलहमदुल्ला प्रेस में मीडिया में ताक़त अची वई आहे उन भउ खां उन्हनि खे वरी छॾे ॾिनो इहो काई तारीख़ फ़ैसिलो कयो साईं तारीख़ त मूंखे चङी तरह यादि न आहे पर तक़रीबन केतिरा ॾींहं थी 10-15 ॾींहं थींदा अच्छा इहो ॿुधाइजो त इहे फ़ैसिला इहो जिरगो तव्हां कयो ॿिया बि तव्हां कंदा रहंदा आहियो या इहो पहिरियों कयो साईं मां काफ़ी जिरगा कया आहिनि हा काफ़ी जिरगा कया आहिनि वॾा वॾा फ़ैसिला कया आहिनि वॾा वॾा कहिड़ा कहिड़ा सरदार आहिनि जेके कनि था ॿिया सरदार तमामु सरदार सभु करनि था साईं कहिड़ो नथो करे हुकूमती दौर जा आहिनि सरदार मार करे थो सरदार लुंड करे थो सरदार बिजाराणी करे थो सरदार मरी करे थो सरदार बुक्टी करे थो उहो त बलोचिस्तान जा हितां जा सही सरदार मार हितां जो आहे सरदार पंहिंजो सभु उन ते एक्शन वग़ैरह कॾहिं न खयो कंहिं ते बि को एक्शन न आहे एक्शन उन ते छो थींदो साईं हुकूमत उहो साईं लिकाए छॾींदा न पाण प्रेस कॉन्फ्रेंस साईं एक्शन मुंहिंजा साईं प्रेस कॉन्फ्रेंस मां सचो आहियां इन जे करे कई आहे हा मां सचो आहियां
ऐं उनजे करे कई आहे हू पंहिंजे मसइलनि खे लिकाइणु चाहींदा हूंदा। हा, मां मसइलनि खे लिकाइणु नथो चाहियां। मां अवामी माण्हू आहियां। मुंहिंजो ॾोह ऐं मुंहिंजो सुभाउ आवाम जे साम्हूं हुजे। नाज़रीन, हाणे असां मौजूदु आहियूं कंदकोट जे शहर में ऐं कंदकोट जे शहर में ही मासूम इकरा गोलो जो घरु आहे। ही उनजो माउ पीउ ॾाॾी वग़ैरह नंढड़ा भाउ भेण वग़ैरह मौजूदु आहिनि ऐं हिन केस हिकिड़ो नओं मोड़ इहो वरितो आहे त हिन में डोमकनि जो सरदार ताज मोहम्मद डोमकी जेको आहे उहो उन ते केस दाख़िल थी वियो आहे जिरगे करण जो ऐं उहो हिन वक़्तु लाकअप जे हवाले आहे। ऐं असां आया आहियूं उन मुतासिर धुर वटि त असुलु छा कहाणी आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हीउ ज़ुल्म थियो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हुनजो इहो जिरगो थियो। हा, इहो ॿुधाइजो त पंहिंजो हीउ छा फ़ैसिलो जेको थियो उहो छा थियो? साईं, असां इन लाइ खेर कयोसीं। असां विढ़ण जे लाइ बि तयारु हुयासीं, हथियार बि खयासीं। इन जे बावजूदि असांजे सरदार साहिबु इहो खून ख़राब करण जे लाइ पसंदि न हुयो। साईं जन असांजो बि भलो सोचियो, उन्हनि जो बि भलो सोचियो। इन जे लाइ जेको आहे बाबू साहिबु पाण चीफ सरदार आहे असांजो, जंहिं खेर कयो। असांखे कानूननि बि जेको आहे त असांखे इंसाफ़ न मिलिया, छो जो उन में FIR बि ग़लति कटी वई। उहो कहिड़ी कटी वई? साईं, उते असां कटायूं पिया थाणे में FIR, त उन्हनि वॾो मुंशी SHO साहिबु गुल मोहम्मद मार फ़ोन ते ॿाहिरि ॻाल्हाइणु हलियो वियो। मुंशी वॾो जंहिं बि FIR कटे पियो उते असांजी उन सां मुंहुं मारी थी। साईं, तव्हां हे छा था कयो? FIR त ईअं न आहे कटिबी। उन जे बावजूदि असां पंहिंजे सरदार खे जेको आहे त मुतमिन कयोसीं, न त असांखे को बि हक़ बि न पियो मिली सघे। असां हेॾो बि वञूं पिया, होॾो बि वञूं पिया। हाणे तव्हांखे माना कानून में मायूसी थी त हितां को इंसाफ़ न थींदो? हा साईं, असांखे बिल्कुलु मायूसी थी वई। साईं, असांखे ई टॉर्चर थिया वञूं पिया। जी जी साईं, असांजे दरनि ते पुलिस अचे पई, उन्हनि सां अहिड़ी का ॻाल्हि बि न हुई। छा थियो, जवाबदारनि खे सपोर्ट बि मिले? जवाबदारनि खे साईं सपोर्ट हुई। उन्हनि जी मालिकी हुई ऐं तव्हांखे निधन को करे माना? हा साईं, बिल्कुलु। हा साईं, बिल्कुलु। असां राति बि जेको आहे त C एक्शन ते जेको आहे त गिरफ़्तार थियल हुयासीं, जंहिंमें असांजो सरदार पाण जेको आहे त मुंहिंजे मथां FIR कटी वई। असां को भॼी बि न विया हुआसीं, न काॾे निकिरी बि विया हुआसीं, छो जो असां पंहिंजे सरदार खे अॻूं कयो आहे। असां उन जे ख़िलाफ़ु न थींदासीं साईं। बाक़ी तव्हांखे हिन महिल ताईं घणो ॾंड जेको आहे उहो मिली चुको? साईं, इहे वॾा था ॼाणनि, जंहिंमें असांजा चाचा विच में आहिनि। 18 लख ते खेर कयो अथनि। इन शइ खे तस्दीक वधीक तव्हां पाण बि करे सघो। तव्हांखे हिन महिल ताईं रुपयो मिलियो ई न? साईं, असांखे कुझु मिलिया आहिनि, उहे बि जेको आहे त कंहिंखे मिलिया? उहे साईं असांजे वॾनि खे मिलिया, वॾे खे मिलिया आहिनि। वॾो केरु आहे? असांजो वॾो बशीर आहे। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधाइजो त हे तव्हांजी जेका न्याणी हुई छा कमु कंदी हुई? तव्हां बि उन्हनि वटि कमु कंदा आहियो? इहो सॼो मूंखे हाल आहे। साईं, असां ग़रीब आहियूं। पोरियत जेको आहे सोणे नबी बि कयो। असांजी नंढड़ी नासूम जेको आहे हिते बि वञी। केतिरा साल उमिरि? साईं, तक़रीबन 11 साल उमिरि। 10 साल 11 साल जी आहे। जी जी, नंढड़ी आहे, नाबालिग आहे। हिन सां जो बि कई माना जेको आहे त हिननि खे शादी जो आसिरो ॾिनऊं छोकिरी असांजी खे। पोइ उहा मुतमिन न थी। उन जेको आहे त हितां उन्हनि बि मुतमिन न कयो उन खे, जंहिंमें असांजी नंढड़ी खे वापसि मोकिलियो वियो। फ़ोन कयो वियो जो बाबा पंहिंजी छोकिरी वठी। जी हा। उनजो मेडिकल वग़ैरह तव्हां करायो? साईं, मेडिकल करायोसीं। मेडिकल में बिल्कुलु रिपोर्ट में इहो ई आयो जो वाक़ई रेप थियल आहे। तक़रीबन 10-15 ॾींहं खां मथे थी वियो आहे। हिते बि जंहिंमें रहनि पिया, हिते बि नंढड़ी असांजी उन्हनि जे घर में हुई। उते बि असांजी जेको आहे नंढड़ी उन्हनि जे घर में ई। माना मुसलसल ज़्यादती थींदी रहंदी? बसि साईं, का बि ख़बर न आहे। उहो उन्हनि जे घर में ई हुयो। ख़ुदा बहितर ॼाणे थो। असांजी जेकी FIR कटी वई बि असांखे जेको आहे त सिर्फ़ु हिकिड़े जो नालो ॾिनोसीं जंहिंजो घर हुयो। छा नालो आहे उनजो? साईं, असां उन जे राइब नालो आहे। बहरहाल जेका हेठि नाला आहिनि इहे असां सां विड़िया हुया। असां सां ज़्यादती कई बि अथनि। माना पोइ नालो त तव्हां हिननि जो बि ॾिनो त हिननि बि गॾिजी करे पीउ पुट सर, असां रेप में नालो न ॾिनोसीं। असां साईं जज़्बात में अची नाला ॾिनासीं, छो जो असां सां
असां विढ़िया बि आहियूं, अहिड़ी का ॻाल्हि न। असल में उहे हुया न माना उनजो बेगुनाह नाला अची विया। हा साईं, पाण ॾिना अथनि, विढ़िया आहिनि जी साईं। उहो काथे विढ़िया, कंहिंसां विढ़िया? साईं हिते असां FIR कटाइण वञूं पिया, हिते असांजो अघु वठी करे असांजे मथां अटैक कयूं, हमिलो कयूं। हुन में घणनि माण्हुनि सां विढ़िया? साईं असां 3 भाइर हुयासीं पाण। उहे घणा हुया? उहे 3-4 ॼणा हुआ साईं, 3-4 ॼणा हुया जी जी। असां सां वॾी ज़्यादती थियल आहे, असांखे कानूननि इंसाफ़ न मिले आहे, असां तॾहिं पंहिंजे सरदार जो दर खड़कायोसीं। हाणे इहो मूंखे ॾसिजो, भला न्याणीअ जे इज़त जो मुल्ह इहो 18 लख 20 लख, उन त किरोड़ बि नथो थी सघे, तव्हां कीअं मुतमइन? साईं क़ीमत त कुझु बि न आहे, असांखे क़ीमत जी ज़रूरत न हुई, असांखे इज़त जो पलो जेको आहे न असांखे उहो मिले आहे, जंहिंमें सरदार साहिबु अची करे खून ख़राबे खे रोकण जी वजह इहा शइ कई आहे। तव्हां बि उन ते मुतमइन खीर खंड थी वियो? साईं असां सरदार जी ॻाल्हि ते मुतमइन आहियूं। तव्हांजो अंदरि न पियो सड़े त पाण हेॾो हिननि ज़ुल्म कयो आहे त हिननि सां घटि न थिए, हिननि खे फांसी मिले, हिननि खे माना साईं जे बावजूद बि असांखे टोचर कयो। अॼु तव्हांजे नियाणीअ सां कयो आहे, सुभाणे कंहिं ॿिए जी नियाणीअ सां थींदो? साईं बिल्कुलु थींदो, ऐं थींदो रहंदो बि सही। जे अगरि हर को ग़रीब जो पैसा वठी करे चुप करे वेही रहे, पोइ त हुन ॾाढे खे त पोइ शींहं खे बल हर कंहिंजे नियाणीअ में हथु विझनि। सर पहिरीं ॻाल्हि त इहा, तव्हांखे त इहा जंग लड़णी हुनखे। बिल्कुलु बिल्कुलु असां तयारु बि हुयासीं, बावजूद इन जे जो पैसे वारो हुयो, तमामु घणो पैसे वारो, असांखे टोचर करे पई पुलिस, असांजे दर ते अचे पई पुलिस, असांजी नियाणी जा कपिड़ा खया विया हितां, सम्झे साईं। असांजा कपिड़ा नियाणी जा हिन टाइम बि थाणे में पिया आहिनि साईं, असांखे हिन टाइम ताईं न मिलिया आहिनि। तव्हांखे पुलिस मां मायूसी थी त तव्हां हिन जिरगे ते आमाद? साईं असां ख़ैर ते तॾहिं आयासीं, सरदार साहिबु असांजो को रस्तो कढियो। जी हा। ऐं SP सां तव्हां न मिलिया हो त भई हे ज़ुल्म थियल आहे, हेॾो मीडिया वग़ैरह खयो तव्हांजो? साईं SP साहिबु बहुत भलो माण्हू आहे साईं, उन असांखे सपोर्ट कई, उन जे करे असांजो एतिरो मंज़िल ताईं अची वियासीं। जे अगरि SHA साहिबु कंहिं मुंशी जे हथ में हुजे हा त फ़िलहालु असां जेलां काटियूं हा। जी जी साईं। माना उहो जेका अगली धुरा एॾी ॾाढी आहे छा? साईं बसि पैसे वारा आहिनि साईं, पैसे वारी पार्टी आहे। जी साईं। हा हाणे इहो ॿुधाइजो, हाणे तव्हांजो थियो जिरगो, सरदार ख़ैरु कयो उहो बि थी वियो अंदरि, त इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो कि छा गवर्नमेंट इहो ग़लति कयो आहे? साईं बिल्कुलु गवर्नमेंट ग़लति कयो आहे, गवर्नमेंट तस्दीक करे आहे, असांजे सरदार को तस्दीक करे आहे, हे शइ ॾिसे आहे बाबा हे मंज़िल वञी किथे निकिती आहे, सुप्रीम कोर्ट ताईं निकिती आहे, असांखे जजनि ते मुतमिन आहियूं साईं, जज ग़लति फ़ैसिलो न कंदा। त पोइ तव्हां जजनि खे करणु ॾियो आहे साईं, कानून असांखे छॾे आहे त असां उहो शइ करूं हा न, असांखे त कानून त माना असांखे टोचर करे पई, असांखे जेको आहे छा टार्चर तव्हांखे? साईं असांजे दरनि ते पुलिस अचे पई, ब्लेड ॾियो, कपिड़ा ॾियो, वरी ब्लेड थींदो, मेडिकल थींदो। साईं असां चऊं पिया मेडिकल जो कानूनी शाहिदियूं, दलील, सबूत, प्रूफ गॾु थींदा त उन्हनि अगलनि खे सज़ा मिलंदी। साईं उहो तव्हांखे इहो बि मायूस कयूं त भई हिन में 4 शाहिद खपनि, ऐं हे खपनि, हुन में तव्हांजो हुननि जो घर बि आहे, तव्हांखे कुझु साबित न करे सघंदव, इन जे करे तव्हां जिरगो कयो? हा साईं, असांखे भउ ॾिनो वियो, असांजे मथां जॾहिं पुलिस चढ़े पई, पुलिस खां वधीक त माना कोई बि न आहिनि, आम माण्हू त रही नथो सघे। पुलिस हुननि सां धुरभर बांह ॿेली थी करे पई, जवाबदारनि सां बिट बणियल साईं। बिल्कुलु साईं, असांखे अञा हिन टाइम ताईं असांखे तकलीफ़ आहे, उन्हनि खे खतरो आहे तव्हांखे? साईं खतरो बि बिल्कुलु आहे। जिरगो थी वियो त पोइ त खीर खंड थी वियो न साईं, पोइ बि उन्हनि जेको आहे असां सां खे टोचर करायो वियो, असांजा बावजूद उन खां पोइ बि कपिड़ा खणाया विया आहिनि छोकिरी जा। जी साईं, असां एतिरे मंज़िल ताईं अची करे असां पंहिंजो सिर्फ़ु ॾिसूं पिया कानून खे, कानून छा थी करे, कानून इहा शइ करे पई त हिन टाइम ताईं साईं जवाबदार ॿार। उहा नंढड़ी किथे थी रहे तव्हांजी जेका मां? साईं उहा मुंहिंजे चाचे जे घर आहे। हा हा, हिते साईं जी ज़हनी हालत वग़ैरह कीअं आहे? साईं बसि नॉर्मल आहे मुंहिंजी ज़िंदगी त को बि न आहे साईं, हिते असां उनखे रखूं था बि करबला जो मंज़र आहे, नथा ॾिसी सघूं उन खे बि पाण खे बि। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं कंदकोट में ॾाढाईअ जो शिकार थियल मासूम न्याणीअ जे घर में, ऐं हीअ हुनजी अमल गॾु वेठी आहे। ऐं उन खां पुछूं, हा इहो ॿुधाए त हे जेको फ़ैसिलो थियो त जिरगो जेको कयो सरदार ताज मोहम्मद ढोमकी,
त छा उन्हनि जेके अहिड़ो ॾाढाई कंदड़ हुआ, ज़ालिम हुआ, पथर दिल आहे, जिन हेॾो ज़ुल्म कयो, उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे छॾे ॾिजे, इहो सही आहे? जी न, उन्हनि खे न छॾिजे। छा उन्हनि जो तुंहिंजे ख़्याल में थिए अंजाम? असांजे ख़्याल में ईअं हुयो जो उन्हनि खे फांसी अचे। जी असांखे इंसाफ़ खपे थो। हे त पोइ 18 लख वठी करे चुप थी 18 लख त पोइ उन्हनि ख़ैर इन हिसाब सां कयो जो बाबा ॿई धुर विढ़ंदा, उहे आहिनि पैसे वारा, हथियारनि वारा, हे आहिनि ग़रीब, हिननि वटि का शइ न आहे। इन जे करे बाबू माना इहा तंज़ी कई जेको आहे त उन्हनि जुर्म बि क़बूल कयो। उन जे करे हिन ख़ैर कयो, चए बाबा हाली ॿई धुर थधा थी वञनि, लेकिन विढ़नि न। उन जे करे हिननि चुपचाप थी विया त कानून ते विया। उन वीचारड़ीअ सां हेॾो ज़ुल्म, उहो त लुड़ी वियो न। जी उहो छा कर लुड़ियो, कानून पैसा भला हाणे मिलिया, उन न्याणीअ जी हेॾी इज़त वई सॼी उमिरि जे लाइ। जी पैसा हिननि खया ई न आहिनि न न मिलंदा न जी मिलंदा न मिलंदा त सही, पोइ हाणे जॾहिं बि मिलनि, पहिरियों मिलिया अथनि लेकिन मालिकनि न आहिनि खया, उहो असांजे वॾे सम्झो हर कोई जी न्याणीअ सां अहिड़ो ज़ुल्म थिए, को ॾाढो मुड़ुसु करे, वरी उनखे 2-3 लख ॾेई चुप करे वेहे, पोइ त हुननि जी दिलि वधंदी, पोइ त अॼु हिकु जहिड़े में ॿिए सां बि ईअं थींदो। वाकई असांखे त इंसाफ़ खपे पियो, पोइ उन्हनि बि सरदारनि बि त उहो चङाई कई। पुलिस सां थियूं तव्हां सां ज़ुल्म थी करे, पुलिस बि त करे थी न, पुलिस कारो इंसाफ़ त नथी करे न। अञा न्याणीअ सां बि तव्हां जी असां ज़ुल्म थियो, वरी असां सां बहितर ज़ुल्म असांजे भाॻियनि सां थिए थो, चोरनि सां त नथो थिए। चोर घुमंदा फिरंदा वता आहिनि, चोरनि जे घरनि में वञी करे पुलिस हमिलो करे घिरे, उन्हनि जी ज़ाइफ़ां रना खणे, उन्हनि जा बच्चा खणे जा अची असांजे घरनि में घिरे। जे घर में थींदो आहे छा? माना पुलिस मां तव्हां ख़ुशि न हुयो? ख़ुशि न हुयासीं, पुलिस असांजो को बि इंसाफ़ न कयो आहे। पुलिस हर को आहे पैसा खावण जी, पैसा मिलनि था बात बंदि थी वञे थो। हाणे भला इहो ॿुधा त हे तुंहिंजी न्याणी कॾहिं वई उते, छा तोखे ख़बर पई कहिड़े तरीक़े सां? असांजी न्याणी वई, उहो हुनजी घरवारी वठी वई, रायब सोरियाणी जी घरवारी शाइन, उहा ज़िमेवारी सां वठी वई। चई मुंहिंजी धीउ आहे, मां वठी वेंदमि, मुंहिंजी उहा नंढड़ी आहे, उन सां माना खेॾंदी बि, कमु जेको थियो कमु बि कंदी। मुंहिंजी ससु उते कमु कंदी हुई, मुंहिंजी ससु को पंहिंजी ज़िमेवारी सां वठी वई आहे। चई मुंहिंजी धीउ आहे, हिते आया 2-3 ॾींहं हिते रहिया आहिनि, हितो रही करे पोइ विया आहिनि कराची। कराची खां वरी हफ़्ते खां बाद फ़ोन कई अथनि मुंहिंजी ससु ॾे त अचु नंढड़ी खे वठी वञु। उन्हनि माना बहानो कयो जो मुंहिंजी नंढड़ी जो हथु भॼी पियो, हिनखे हिते साफ़ न ॿुधायूं। त पोइ मुंहिंजी ससु ओॾे वई आहे, ओॾे कराची में वई आहे, उते ॾिठई नंढड़ी जी हालति, त उन्हनि इंतज़ाम छा आयो, चए दवा पीती अथसि, लेकिन उहा दवा न पीती, उहा नशे में हुई। गोरियूं ॾिनियूं अथनि, पोइ अलाए ड्रस ॾिनो अथनि, अलाए छा बि ॾिनो अथनि, उनखे पंहिंजी ख़बर बि न हुई नंढड़ी खे। हिते हिनखे 2 ॾींहं हफ़्तो 2 ॾींहं अलाए 3 ॾींहं अलाए 5 ॾींहं उते रही आहे, हिते आई आहे, हिते बि नंढड़ी उन नशे जी हालति में। लेकिन असांखे माना सकून न पियो अचे जो असांजी नंढड़ी खे माना कहिड़े तरीक़े सां नशो ॾिनो अथनि। नशो त ॾिनो होश में 4 ॾींहंनि खां पोइ आई आहे, माना बीमार हुई, यका पए नशे जी हालति में हुई। नशो माना चौथे अलाए 5 ॾींहं ते टुटरो अथसि बि, माना उन महिल हुन सां उहा ज़ुल्म कयो ऐं या हे मुसलसल कंदा पिया अचनि हुनखे आसरो। हाणे इहा ख़बर न, नंढड़ी नशे में हुई, असांखे वधीक ख़बर ई न आहे। हिते असां ॾिठो आहे नशे जी हालति में, पोइ असां खणी विया आहियूं मेडिकल रिपोर्ट कराई आहे। उहो केतिरा ॾींहं थी विया तव्हांजी नंढड़ीअ खे कराची? माना ईअं 15-20 ॾींहं थी वियासीं। 15-20 ॾींहं? जी जी हा हा। अच्छा हा, पोइ 15-20 ॾींहंनि खां पोइ हेॾे वापसि अची वियो? जी हा हा जी हा। पोइ खणी आयासीं हिते नशे जी हालति में ई। पियो चए पियो त मां पंहिंजी नंढड़ी खे ॾेखारींदमि, असांखे बि पियो। वरी तव्हांखे घणनि ॾींहंनि खां पोइ ख़बर पई? असां डॉक्टरनी ॾेखारी वियासीं, डॉक्टरनी ॾिसी करे जे मेडिकल रिपोर्ट करायो, उन मेडिकल रिपोर्ट करायोसीं, उन में चई बाबा बलात्कार थियल आहे। हा, पोइ छोकिरी कूड़ी न, पोइ उहो केस कया। छोकिरी पहिरियां चवंदी पई जी, छोकिरी खे का ख़बर न आहे, उहा नशे जी हालति में, उनखां बयानु पुछनि पिया। हलो इहो पोइ उहा ॾाढाई त हिकिड़े माण्हूअ कई न, पोइ ख़बर असांखे न आहे, उहा नशे जी हालति में ई असांखे का। FIR में 5-6 ॼणनि जा नाला ॾेई 7 नाला ॾिना आहिनि, 7 3 हिन मथां हितां विढ़िया आहिनि। राइब जो मसलो राइब जो असां उन्ही ते कई आहे केस। उते माना 4 ॼणा रहंदड़, 3 ॿिया हुआ, चौथो माना राइब पाण, और 3 ॼणा हिते विढ़ण वारा। जेको ॾंड ॾोह थियो 18 लख, इहो कंहिं भरियो? इहो उन्हनि पाण भरियो आहे, राइब वारनि। सभिनी गॾिजी भरियो या सिर्फ़ु राइब भरियो? न न, राइब पाण भरियो आहे, घर में राइब जे में इहा ज़ाती थियल आहे। हा, राइब भरियो आहे, जे करे कानून में ॾे थो बि राइब पाण ॾे थो। उनजी वॾी राई आहे, वॾा माना राई वारा आहिनि, वॾे माण्हुनि वारा आहिनि। असां ग़रीबूं, असांखे का शइ न। मसलो राइब जे घर जो आहे, घर वारी वठी वई आहे,
असां मसइलो असांखे इहा ख़बर न आहे कंहिं कई कंहिं न कई ज़ाब्ती उहे रब खे ख़बर आहे मां एफआईआर इहा ई कटराई 3 माण्हू असां सां विड़िया आहिनि कलेक्शन खयूं अथनि पाड़े वारनि कलेक्शन खां खसियूं राय बवरी इहो क़बूल कयो हा राय त क़बूल कयो आहे बाबू कुझु जेको मञियो अथसि तॾहिं त बाबू फ़ैसिलो कयो आहे अच्छा हा हा इहो बि माना उहो पुलिस में न मञियो त होॾे बाबूअ जे हारे मञियो पुलिस जी हाणे मां ख़बर न आहे मञियो अथसि या न मञियो अथसि उहा अलाह ख़बर आहे असांखे उते भला हाणे इहो ॿुधाए तूं बि हिकिड़ी मिसाल धीअ ॼाइनि वारी आहीं चवंदा आहिनि जाते बाहि लॻे उहो हंधि सड़े हाणे कंहिंजी बि इज़त जो पलांद 18 लख रुपया सम्झ हुनजी सॼी उमिरि वई वीचारे जी नियाणी इहो सही आहे असां क़बूल न कयो आहे ॾोहारनि खे सज़ा मिले फांसी मिले हा असांजे वॾनि खई आहे असां हथ में पैसा वठी जलिया न आहिनि न खाधा आहिनि असांजे घर जो हाल इहो थी असांजो रुखी मानी ते रोज़ो रखनि था रुखी ते छोड़नि था असांखे लालच पैसनि जी न हुई त असां पंहिंजी नियाणी खे पाण बदनाम करूं आहे असांखे इहा दिलि में बि न हे रस्तो निकितो आहे डॉक्टरियाणी में तव्हां बि ख़ुशि थी वियो असां ख़ुशि थी वियासीं त असांजी रिपोर्ट सही आई असांजी बचड़ी जी ॻाल्हि ज़ाहिर उहो त थी वई त हुन ज़ालिमनि खे हाणे सज़ा मिले न सज़ा कानून तव्हांजे हक़ में ॾिनो तव्हां हा इहा ई ॻाल्हि आहे मां 3 माण्हू ॾिना आहिनि वेड़ जा असां सवड़ियानि कलेक्शना कयूं आहे कंहिं खई आहे अपने खई आहे शान विड़ियो आहे मज़हब विड़ियो आहे असांजे हिते बरोच के माहौल में इहो ई सिस्टम आहे जेतिरे तक कानून हक़ न कंदो आहे एतिरे तक असांजो राजूनी ख़ैरु न थींदो आहे ठीकु आहे हे हिकिड़ी बाबू साहब वेड़ जे करे तस्दीक कई तस्दीक में उन्हनि पाण खे गुनाहगार साबित कयो ऐं उनजे बावजूदि बि असां सां कोर्ट या कानून को बि असां सां जेको आहे इंसाफ़ न कयो असांजे सरदार खे ॿधी असांखे अञा रंजायो आहे बिल्कुलु असांखे तमामु ॾुख आहे इहो तमामु ॾुख आहे असांखे गिरफ़्तार करे आहे असांजे सरदार खे गिरफ़्तार न करे आहे 32 क़ौमनि जो सरदार आहे असां उनजे लाइ पंहिंजे लाइ जान ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं सर नाज़रीन इहा आहे मासूम इकरा नंढड़ी जंहिंसां हीउ ज़ुल्म ऐं कार कयो वियो हा इहो ॿुधाए त घणा ॾींहं उते खोड़ ॾींहं हुयमि 15 ॾींहं नंढड़ी खे खेॾाईंदी हुयमि हिते 5 ॾींहं हिते रहियासीं हा 15 ॾींहं उते अच्छा हा इहो तोखे नशो कंहिं ॾिनो इहा मूंखे ख़बर न आहे हा छा में विझी ॾिनो तो ख़बर आहे त छा खाधो या कीअं कयो इहा ई ख़बर न आहे मानीअ में ॾिनो पाणीअ में बोतल में भाॼी में वाक़ई कहिड़ी भाॼी हुई कॾहिं जहिड़ी बि चाढ़ींदा आहिनि उन में ॾींदा हुया अच्छा हा हर हिक में नशो विझी करे ॾींदा हा जंहिं तोसां इहो ज़ुल्म कयो तूं चाहींदी त उन्हनि खे सज़ा मिले उन्हनि खे फांसी अचे हा चाहियां थी मां फांसी अचे उन हा हा ऐं पंहिंजो इहा तो ख़बर आहे त उन्हनि पैसा ॾेई 18 लख रुपया फ़ैसिलो थी वियो आहे हाणे ॻाल्हि उहा ख़तमु थी वई आहे साईं इहो ख़ैरु कयो बाबू साहब आहे उनजी तस्दीक में वेड़ इहा तो ख़बर न आहे त तुंहिंजे पैसा वधा न इहा मूंखे ख़बर न आहे अच्छा तूं उन्हनि खे बख़्शण नथी चाहीं न मां छा थी चाहीं उन खे फांसी अचे हा हा इन जंहिं ज़ुल्म कयो आहे हा उन खे इहे पैसा तो क़बूल न आहिनि न हे जे तुंहिंजे वॾनि पैसा वठी 18 लख त पोइ न असांखे क़बूल न आहे नाज़रीन असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु कंदकोट जे सी सेक्शन थाणे में ऐं हीउ पुलिस अमलदार असां सां मौजूदु आहे वॾो मुंशी हिन थाणे जो त उन खां पुछूं था त हीउ केस जेको आहे कहिड़े तरीक़े सां दाख़िल थियो आहे जिरगे जो ऐं छा हाणे इहो ॿुधाइजो त नालो छा आहे तव्हां कलीमुल्ला चांडियो हे जेको जिरगे जो केस दाख़िल थियो आहे ऐं घणनि ॼणनि जे मथां थियो आहे कंहिं मथां थियो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा कलम आया साईं हे थियो आहे 15 नॉमिनेट आहिनि ॿिया 69 आहिनि उनमें आहे सरदार ताजमोहन ख़ान डोमकी आहे जंहिं फ़ैसिलो कयो आहे उनजी निगरानी में थियो ओताक में थियो आहे गरीबाबाद में इनखे 10-12 ॾींहं थींदा हाणे असां केस दाख़िल कयो 28 तारीख़ उनमें सरदार साहिब बंगले ते छापो हणी उनखे गिरफ़्तार कयो आहे उनजो गिरफ़्तार करे कोर्ट में पेश कयो आहे 14 ॾींहं रिमांड मिलियो आहे जेल कस्टडी में
जुडिशल आहे कम में हाणे हिन में कहिड़ा कहिड़ा कलम खयां विया? इन में जुर्गो आहे ऐं ॿियो मजमू गॾु करणु आहे 310 आहे 419 आहे 117 आहे 143 PPC आहे किराई नंबर आहे 99 2017। हाणे हिन में केतिरी सज़ा लॻी अथव? इन में साईं हिकिड़ो आहे 7 साल सज़ा आहे 419 जी आहे, ॿिए जी आहे हा जुर्गो करणु 310 आहे इन में तशरीह आहे 117 मजमू गॾु करणु 10 खां वधीक माण्हू गॾु थियनि। हिन में मुख़्तलिफ़ सज़ाऊं आहिनि 419 आहे 7 साल आहे 117 इन जी आहे 2 साल आहे 143 आहे 3 साल सज़ा आहे जी सर। हाणे इहो ॿुधाइजो त जिरगो करण ते सज़ा आहे या संग चटी ॾियण ते सज़ा आहे? माना संग चटी न ॾिजे बाक़ी जिरगो करे सघे? साईं जुर्गो त न आहे न करिणो, संग चटी आहे त उहो बि कानून में माना हिनजी पाबंदी आहे? पाबंदी सख़्ती पाबंदी आहे जी सर जी। हाणे इहो आहे त इहो आहे न साईं, हे राज़ीनामो जेको केस न आहे, फर्ज़ कर खून जो केस आहे राज़ीनामो जो, हे ज़ना जो माना राज़ीनामो न आहे। ज़ना या फुर आहे संग चटियूं आहिनि, इहे राज़ीनामा न आहिनि। हो जेके पंहिंजो छोकिरी वारी धुर आहे जंहिंसां नियाणीअ सां ज़ुल्म थियो, हो चए पियो ज़ुल्म बि असां सां थियो, कहर बि असां सां थियो, ॾाढाई बि असां सां थी, पुलिस बि ॿधियूं असांजा माण्हू। साईं गैर कानूनी जुर्गो त कयो अथनि साईं, इहो कोर्ट जो कमु आहे। पहिरियों ई चवनि पिया पुलिस मां मायूस थी असां न न मायूस कीअं थिया साईं, मायूस उन माण्हू गिरफ़्तार थिया, उहे ए सेक्शन ते आहिनि, रिमांड में आहिनि, न मिलिया काशे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। माना पुलिस हुन में पूरो क़दम जेको आहे खयों? बिल्कुलु बिल्कुलु खयों आहे। सरदारनि छा आहे प्रेशराइज़ करे उनखे मसइलो लही में करे छॾींदा आहिनि, ॻाल्हि इहा हूंदी आहे। हाणे बि ईअं थियो न साईं, हे जो कंहिंजी नियाणीअ सां मिसाल ज़ुल्म थिए एॾो, वरी 18 लख या 20 लख वठी ज़ुल्म, त उहो नियाणीअ जी त ज़िंदगी तबाह, इहो त माना गैरत ई ख़बर आहे। उहो तव्हां पाण था लॻाए सघो था न साईं। हाणे सरदार जो सिस्टम ई आहे न, हिनखे फांसी अचे आहे हिनखे, हे 18 साल बसि पैसा मिलिया, केस ख़तमु थी वियो। हाणे इहो ॿुधाइजो पोइ त ॿिया बि सरदार MP MNA वग़ैरह सॼा जेके आहिनि उहे फ़ैसिला कनि था पिया, जिरगा कनि था पिया, उन्हनि खे त का ॻाल्हि ई कान्हे। साईं उहो राज़ीनामे जेको हूंदा आहिनि, खून जे केस आहे, खून जे केस में कंप्रोमाइज़ आहे, करे सघे थो, हिन में कंप्रोमाइज़ आहे ई न। हिन में माना कंप्रोमाइज़ आहे न साईं, कोर्ट में जॾहिं बयानु हेठि मथे कंदा आहिनि, हा त इहो न आहे, माना लचक आणींदा आहिनि, कंप्रोमाइज़ न आहे हिन में। हाणे भला इहो हे जेको केस दाख़िल थियो आहे त उन में जेको उन नियाणीअ सां जेको माना उन में घणा जवाबदार साईं? उन में हुया शायदि 5-6 हुया, उहो केस आहे A सेक्शन जो, असांजो न आहे जी सर जी। ॿुधण में आया 4-5 आहिनि रिमांड में जी सर जी जी। हाणे भला जेको बि जरगो कंदो त हुनखे बाक़ाइदा केस दाख़िल थींदो, सज़ा ईंदी? बाक़ाइदे केस दाख़िल थींदो, पर इहो जो कंपाउंड जेको राज़ीनामा आहिनि, जैसे खून जा जिरगा थींदा आहिनि, जेके क़बाइली जहिड़ा आहिनि, कंप्रोमाइज़ आहे। हे आहे जीअं कंप्रोमाइज़ जीअं कारोकारी में हा न आहे, न आहिनि कंप्रोमाइज़ हिन में। हा ज़ना में कंप्रोमाइज़ न आहे। सम्झो था त हिन हिकिड़े सरदार जे लाकअप थियण सां ॿियनि सरदारनि खे बि ॻुझो पैगाम मिली वियो त बाबा हाणे जेको कंदो त उहो टंग साईं वॾो असरु पियो आहे सरदार। हा बाक़ाइदे हर कंहिंखे ख़बर पई आहे साईं। हा ईअं न कंदा आहिनि। पुलिस जो इख़लाक़ी मॉरल वग़ैरह बुलंद थियो आहे त पुलिस जो हौसलो बुलंद थियो आहे त हिन सां हिकिड़े सरदार खे जेको आहे साईं वॾो असरु पियो आहे न। हाणे हर कंहिंखे ख़बर पिया सरदार जेल में पवनि था। हाणे ई नाजाइज़ के न कंदो न साईं, नाजाइज़ जुर्गा न कंदो, कारोकारी न का संग चटी आहे हिते कानून त सिर्फ़ु जेके ज़ना जा केस आहिनि ऐं पंहिंजो संग चटी वारा केस आहिनि या कारोकारी वारे केस में जिरगो नथो करे सघे, बाक़ी करे सघे थो। बाक़ी राज़ीनामा आहिनि न, हिकु 302 खून आहे, कपिला जहिड़ा आहिनि उहे सुलह कराइनि था पिया। हिन में राज़ीनामो आहे ई न, कोर्ट बि राज़ीनामो न कंदी आहे। नाज़रीन, कंदकोट जो दोज़ख जहिड़ो उभरंदड़ ऐं गरम ॾींहुं ऐं इन गरम ॾींहं में हिकिड़ो सरदार जो लाकअप थियणु ऐं सिंध में या पूरे पाकिस्तान में जिरगनि ते फ़ैसिलनि ते जेका पाबंदी पयल आहे त उनजी इहो तव्हांखे ख़बर पई त जेको खून जा केस थियनि था, क़बाइली झेड़ा वग़ैरह थियनि था, जंहिंमें धुरियूं राज़ीनामो करे सघनि थियूं, जंहिंमें कानून में लचक आहे त उन में उहो पाण में ठाह करे ऐं पंहिंजो केस कढाए करे ऐं फाइन वारा वग़ैरह सज़ा वारा माण्हू ॿाहिरि अची सघनि था। पर जिते संग चटी ॾिनो वेंदो, जिते न्याणी ॾंड ॾोह में ॾिनी वेंदी ऐं जिते ज़ना बिल जबर जा जेके केस आहिनि, जा इज्तमाही ज़ोरी ज़ना जा जेके केस आहिनि
या वरी कारोकारीअ में जेकॾहिं को बि सरदार फ़ैसिलो कंदो जिरगो कंदो माण्हुनि जो कटु कंदो त उहो यकीनन टंगबो उनखे सज़ा ईंदी ऐं उहो पंहिंजे केफ़र किरदार ताईं पुॼंदो। हे तव्हां ॿुधो त मिलाए सिलाए जेके केस आहिनि इन्हनि में कंहिंमें 7 साल सज़ा 3 साल त 10 साल सज़ा जेका आहे सरदार साहब खे लॻी सघे थी। हिकिड़ी न्याणी इंसाफ़ जी मुंतज़िर हिकिड़ो पूरो घराणो जेको तके रहियो आहे कानून ॾे उनजी बालादस्तीअ ॾे पर हुननि ॾिठो त उहे न्याणी जेका आहे या उनजा माइट मायूस थी करे ऐं हिकिड़े ड्रिगे प्रोसेस खां इन्हनि खां ऐं हिकिड़े जिरगो करण ते मजबूर थिया। वधीक तव्हां सूरत हाल ॾिसी रहिया आहियो त पाकिस्तान में कानून जी बालादस्ती क़ाइमु थियण वञी रही आहे ऐं पाकिस्तान में रिट क़ाइमु थी रही आहे, पुलिस जी इज़त बहाल थी रही आहे ऐं हिकिड़ी न्याणीअ सां इंसाफ़ थी रहियो आहे। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।